सप्ला कोऑर्डिनेशन कमेटी सखर लाड़कानी रीजन के उस्तादन पारा मुतालबन मंताला शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी में एडमिन ब्लॉक अॻियां हथन में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहरो करे शदीद नारेबाज़ी कई हुई। इन मौक़े ते उस्तादन पारा कंट्रोलर के हटाइण जो मुतालबो कयो वियो। सप्ला जे एहतजाजी अॻवानी प्रोफेसर अनवर मंसूर मंगरे ऐं ॿियनि कई। अॻवान मीडिया खे ॿुधायो त शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी इंतज़ामिया कॉलेज साइड प्रोफेसरनि खे जाइज़ हक़ न पई ॾे। पेपरनि दौरान ड्यूटी कंदड़ प्रोफेसरनि खे मुआवज़ो न पियो मिले ऐं प्रोफेसरनि जा बिल रोकिया विया आहिनि। हुन वाइस चांसलर खां मुतालबो कयो त कॉलेज साइड प्रोफेसरनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर करे पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। एहतजाज कंदड़ प्रोफेसरनि सां प्रो वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद यूसुफ ख़ुश्क ॻाल्हियूं करे यकीन ॾियारियो त संदन जाइज़ मसइला हल कया वेंदा, जंहिं बाद सप्ला जे अॻवाननि एहतजाज ख़त्म करण जो ऐलान कयो। तालके टंडे ग़ुलाम हैदर जे मोया डंदो नज़रपुर में नकली ज़रई दवाउनि ऐं ॿिज भाण जो विकिरो उरूज ते पहुची वियो। डीलर करोड़पति थी आबादगार कंगाल ऐं ज़मीनूं ख़राब थी वियूं। तालके में डीलरनि पारां ॿिज ज़रई दवाउनि में मिलावट थियल भाण जो कारोबार उरूज ते पहुची वियो आहे। मक़ामी आबादगार वीचारा सॼे साल में दुकानदारनि जा कर्ज़ बि नथा लाहे सघनि, अञा खेनि व्याज मथां व्याज ॾियणो पवे थो। इन करे आबादगार हर साल दुकानदारनि डीलरनि जा कर्ज़ी हुजण सबबि सख़्त परेशानी में वरितल आहिनि। इन सिलसिले में आबादगारनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गैर मयारी ज़रई दवाउनि ॿिज भाण जे इस्तेमाल सां ज़मीनुनि मां ताक़त छॾाइजी वई आहे, जंहिं सबबि ज़मीनूं तबाह थी वियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो त टंडे ग़ुलाम हैदर तालके में नकली ज़रई दवाउनि भाण ऐं ॿिज विकिरो कंदड़ दुकानदारनि डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। घारो में एसटीपी ज़िले सदर सईद जलाल शाह राजू कुरैशी ऐं ॿियनि जी अॻवानी में पार्टी अॻवान उमर नाहिब जी बाज़ियाबी लाइ ईदी सेंटर घारो खां एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। रैली सॼे शहर जो गश्त करण बाद घारो थाणे ते पहुती, जिते धरणो हंयो वियो। धरणे खे ख़िताब कंदे सईद जलाल शाह चयो त सॼो ज़िलो पुलिस स्टेट बणियल आहे। ग़रीबनि ऐं मिस्किननि सां ज़ुल्म थी रहियो आहे। उमर नाहिब खे वॾनि जे चवण ते गुम करे खंभे गुम कयो वियो आहे, पर उन जो कंहिं बि क़िस्म जो तदारुक न पियो थिए। जेकॾहिं उमर नाहिब खे जल्द बाज़ाब न करायो वियो त तारीख़ खे तेज़ कंदा ऐं सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। ठारू शाह दरबिलो माइनर शाख मां गैर कानूनी तौर ते तरे जी मिटी कढी विकिरो कई पई वञे। को बि नोटिस वठण वारो न आहे। ठारू शाह इरिगेशन जो एसडीओ मखदूम फ़हीम ऐं सब इंजीनियर तारिक चारण लखे रुपया एवज़ ठेकेदारनि सां मिली करे मिटी कढी विकिरो करण लॻा। ठेकेदार ऐं इरिगेशन अमलो हेवी मशीनरी घुलाए तरे जी मिटी कढाइण में मसरूफ़ आहिनि। शाख जी 5 फुट मिटी निकिरण सबबि सिम ऐं कलर जो ख़दशो वधी वियो आहे। इलाइक़े वासी आबादगार सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। बाला ऑफिसरनि खे ॻोठाणनि पारां इतला ॾियण बावजूदि करप्ट इरिगेशन ऑफिसरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी। आबादगारनि जुनेद अली, अब्दुल रशीद, मज़हर अली चांडे ऐं ॿियनि पारां आपाशी जे वज़ीर सिंध जे वॾे वज़ीर खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।